वगण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त वगण में मुखालिफ़ चूंड में शिकस्त बाद इल्ज़ाम लगाए सियासत चमकाए रहिया आहिनि। अवाम पीपल्स पार्टी खे चाहे थी जंहिं ते भारी अक्सरियत में कामयाबी माणीअ यूसी चौधरी मां चूंडियल ज़िले मेंबर वकील आशिक अली जतोई जूं सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। यूसी चौधरी मां चूंडियल ज़िले मेंबर वकील आशिक अली जतोई सां सहाफ़ियुनि जे वफ़द कामरेड गुलाम हुसैन मुगेरी जी अॻवानी में सदर मोहम्मद बख्श खासकेली, साजिद मुगेरी, आजिज़ चांडियो, फतेह मोहम्मद, कामरान तुनियो, ज़मीर हुसैन चांडियो समेत दर्जी यूनियन जे सदर अशरफुद्दीन पंवर, आज़ाद चांडियो, इमरान पंवर ऐं ॿियनि जी मुलाक़ात। मकानी चूंड में कामयाबी ते गुलनि जा हार पाराया विया, जॾहिं त काउंसलर सरताज अहमद तुनियो खे बि मुबारकूं ॾिनियूं वयूं। इन मौक़े ते ज़िले मेंबर वकील आशिक अली जतोई ॿुधायो त पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत जो नालो ऐं जमहूरियत ख़ातिर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पीपल्स पार्टी पाकिस्तान जी अवाम जी बुनियादी हक़नि लाइ जदोजहद करे रही है। पार्टी क़यादत एतमाद करे टिकट ॾिनी, इलेक्शन में कामयाब थिया आहियूं। यूसी चौधरी जे हर वार्ड ते तरक़ियाती कम कराया वेंदा। हिन वधीक चयो त मुखालिफ़ इलेक्शन में शिकस्त बाद इल्ज़ाम लगाए सियासत चमकाए रहिया आहिनि। सुठे माहौल में चूंडूं थियूं आहिनि। असांजे पैनल खे अवाम मौक़ो ॾिनो आहे। अवाम जी ख़िदमत जारी रखंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।